अॻिते वधंदे असां ख़बर शेयर कयूं नसीराबाद मां ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया नसीराबाद मां ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। आगाह कयूं पिया नसीराबाद मां ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। नसीराबाद मां अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। नतीजे में कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। नसीराबाद मां अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। आगाह कयूं पिया नसीराबाद मां ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। असां ख़बर शेयर पिया कयूं नसीराबाद मां ॻोठ अलॾितो वाउचा में ॿिनि भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झड़ो थियो आहे। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील वठंदासीं नसीराबाद मां बशीर लगारी खां। बशीर आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, अवांखे ॿुधायां त नसीराबाद भरिसां आहे ॻोठ अलॾितो वाउचो। उन में 2 सगा भाइर रहंदा आहिनि, खुदाबख़्श ऐं करीमदाद वाउचो। उहे 2 भाइर ॿारनि जे मामूली ॻाल्हि तां उन्हनि में पाण में झड़ो थी पियो आहे, जंहिंमें कुआड़ियूं ऐं डंडा लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि, जंहिंमें किफ़ायतुल्लाह वाउचो, अताउल्लाह वाउचो, सदरदी वाउचो समेत 5 ॼणा ज़ख़्मी आहिनि। उन्हनि ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद आंदो वियो, जितां ज़ख़्मियुनि मां किफ़ायतुल्लाह, अताउल्लाह ऐं सदरदीन वाउचो खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल लाड़का में मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि जा नसीराबाद थाणे ते 1 ॿिए जे मथां एनसी दाख़िल कयूं आहिनि। जी ठीकु आहे बशीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।